अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम.एच. पंवर, 1925 खां 2007 ईस्वी। सितारा इम्तियाज़। सहेड़ींदड़ सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों, साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी, B138, ब्लाक 2, सादी टाउन, कराची, सिंध। किस्त 24, बाब 27। अरगूननि, तुरखाननि ऐं मुग़लनि जे सिंध में गवर्नरनि जे राज में रेजाणी 1525 खां 1701 ईस्वीअ ताईं। आख़िरी बर्फ़ानी जुग जे पुठिएं बाब में ॾिनल अहवाल मां उहे हालतूं पधिरियूं थियनि थियूं जन अरगूननि ऐं तुरखाननि खे सिंध फ़तेह करण ऐं उन्हनि क़बीलनि खे विच एशिया मां वॾे पैमाने ते लॾाए सिंध में आणे वसाइण ते मजबूर कयो। पंहिंजे मकाले हीरोइक स्ट्रगल ऑफ सिंध अगेंस्ट फ्यूडलिज्म में हिन लेखक उन ई सूरत हाल जी छंड छाण कई आहे जंहिं हेठि हिन अरसे दौरान सिंध में विगोड़ी हालतूं पैदा थियूं ऐं मईशत तबाह थी। उन ई सूरत हाल जी झलक पसाइण लाइ कुझु अहम वाक़िअनि जो अहवाल सनवार तरतीब सां हेठियनि पैराग्राफनि में ॾिजे थो। अरगूननि तुरखाननि जी मदद सां सिंध समन खां 1522 ईस्वीअ में फ़तेह कई। मथन बाबर जो कंधार ख़ाली करण लाइ दबाव हो ऐं खेनि को नऊं थाक ॻोल्हणो हो। मथन असुल ॾेहवासी माण्हुनि खे शहरी इलाइक़नि मां निकाली ॾेई पंहिंजनि क़बीलनि खे सिंध में वसाइण वारो दबाव पिणु हो। ठटे में 20 ॾींहंनि ताईं माण्हुनि जो कोस कयाऊं। उतां ऐं ॿियनि शहरनि मां ॾेहवासी माण्हुनि खे कढी अरगूननि ऐं तुरखान क़बीलनि लाइ जाइ ठाहियाऊं। हिकु अमसर तारीख़ नवीस मुताबिक़ जेके घोड़े सवार हुआ ऐं तलवार हथनि में हुअनि तन खे हर पांजारी हथनि में हो ऐं ॿनियुनि में ॾांद पे वहायाऊं। पर शाह हसन जी हद ताईं हिकमत अमलीअ कमु कयो। हुमायूं जे फ़ौजियुनि कैंप जा जानवर मारे ऐं खाई छॾिया। संदसि 2 लख फ़ौजियुनि वारे लश्कर जो तमामु वॾो भाङो कैंप छॾे सिंध में हेॾे होॾे खाधे ऐं मथे छांव जी ॻोल्हा में भटकंदो रहियो। कन मौक़नि ते त हुमायूं खे पंहिंजे दुश्मननि यानी सिंध में मौजूदु एजेंटनि ऐं मक़ामी गवर्नरनि खे अनाज ॾियण लाइ चवणो पियो। संदसि उहा मिंथ हर भेरे मञी वई त जीअं उहो छितो न थिए ऐं जंग ते न लही अचे। ॾुकारी हालतुनि जे करे वबाऊं छायल रहियूं जन शाही पोइ लॻनि खे वॾो जानी नुक़सानु रसायो। लश्कर छॾे वञण वारा कुझु शाह हसन सां वञी गॾिया। पछाड़ीअ में माण्हू माराए, ख़ज़ानो खुटाए ऐं पोइ लॻनि जो वेसा विञाए नेठि हुमायूं उन्हनि शर्तनि ते ठाह कयो त खेसि सिंध मां सही सलामत लंघो ॾिनो वेंदो ऐं सॼी वाट सीधो सामान पहुचायो वेंदो। 1555 ईस्वीअ में शाह हसन जे मरंदे ई घरू वेड़ शुरू थी वई। बखर में राज कंदड़ सुल्तान महमूद सेवण सरकार ते कब्ज़ो करणु घुरियो ऐं ठटे में राज कंदड़ मिर्ज़ा ईसा तुरखान बि साॻियो ई कमु करणु घुरियो। तुरखाननि अरगूननि खां हलंदड़ घरू वेड़ में पोर्चुगेज़नि खां कनि शर्तनि ते मदद घुरी। उहे शर्त पूरा न कयाऊं ऐं पोर्चुगेज़नि खे 1555 ईस्वीअ में सिंध जे सुखे सताबे वसंदड़ राजधानी शहर ठटे खे फुरण, बाहियूं ॾेई साड़ण ऐं फिटाइण जो बहानो मिलियो। उन्हनि हालतुनि जे करे वॾे अंग में वापारी, कारीगर, ॾाहा ऐं सूफ़ी सिंध छॾे कच्छ, काठियावाड़, गुजरात, हैदराबाद दखन ऐं अरबुस्तान लॾे विया। सिंध में ॾुकार आख़िरी बर्फ़ानी जुग जे करे पियो हो जेको सिंध ते 1530 ईस्वीअ में कड़कियो हो। ॾुकार बदतरीन ॾाके ते 1575 ईस्वीअ खां 1585 ईस्वीअ धारे पहुतो। अकबर मनसबदारी निज़ाम लागू कयो। मनसबदार हिकु फ़ौजी गवर्नर हूंदो हो जेको ढल ऐं आबियानो उगाड़ींदो हो। उन्हीअ जे ई हथनि में इंसाफ़, अमन अमान जे इंतज़ाम लाइ पुलिस, वाहन जी खोटराई ऐं ॿनीअ जी नई सिर विरासत हुआ। उहो हक़ीक़त में ॼण तर जो ॾाढो मुड़ुसु हो जंहिं वटि अणमया अख़्तियार हुआ ऐं जवाबदार रुॻो सुल्तान आॾो। बखर वारे सुल्तान महमूद खे पुटाणो औलाद न हो ऐं उहो पंहिंजी धीअ दहलीअ जे अकबर बादशाह जे हरम में मोकिले चई वियो हो त संदसि मरण ते बखर सरकार अकबर खे मिलंदी। उहो 1587 ईस्वीअ में मरी वियो ऐं सुतती अकबर 1591 ईस्वीअ में सिंध खे फ़तेह करण जो फ़ैसिलो कयो। सिंध खे 3 सरकारनि बखर, सेवण ऐं ठटे में विरायो वियो ऐं 3 ते गवर्नर रखिया विया। हर गवर्नर पंहिंजे मुंहुं आज़ादु हो। मुग़लनि जा बखर में गवर्नर 1575 खां 1679 ईस्वीअ ताईं। बखर 104 सालनि में 50 गवर्नर ॾिठा। एतिरो त झटि झटि मटिया जो संदन
सरासरी मुदो अटकल 2 साल बीठो, जंहिं दौरान खेनि इंतिज़ाम हलाइणो हो जेको लॻभॻि ॾाढ राज वारो हो, फ़ौज रखणी हुई ऐं हिकु मुक़ररु रक़म मर्कज़ी ख़ज़ाने में ॾियणी हुई। ओगाड़ियुनि जो बार बनीअ जे उपत ते हो, जंहिंजो दारोमदार वाहन ज़रिए थींदड़ रेजाणी ते हो, जेके हर साल खाटी घुरंदा हुआ ऐं उन लाइ गवर्नर खे रक़म रखणी हूंदी हुई। गवर्नरनि खे पंहिंजो मुदो 1 साल हलण जी बि पक न हूंदी हुई, तंहिं करे उहे उन लाइ रक़म न रखंदा हुआ ऐं नतीजे में पोखीअ हेठि एराज़ी ऐं उगाड़ियूं घटिजी वेंदियूं हुयूं। तंहिंखां सवाइ उन सां आबादगारनि लाइ ॾुकार वारियूं हालतूं बि पैदा थींदियूं हुयूं। 1679 ईस्वीअ खां पोइ बखर ॾांहुं को गवर्नर न मोकिलियो वियो। मुख़्तलिफ़ टिड़ियल पखिड़ियल रिकॉर्डनि मां पतो पवे थो त समूरी सरकार ते तरह जे हिननि क़बीलनि कब्ज़ो करे वरितो हो। जेकबाद ऐं शिकारपुर ज़िलनि ते दाऊद पोटनि, सखर तालके लाड़काणे ज़िले ते कलोड़नि ऐं दादू ज़िले ते पंवरनि 1660 ईस्वीअ खां सुतत पोइ समन जे कुझु क़बीलनि बखर सरकार जे सिंधू दरिया जे खाॿे पासे हाणोके घोटकी ज़िले ऐं रोहिड़ी तालके वारनि इलाइक़नि ते पिणु कब्ज़ो करे वरितो। नक्शो नंबर 56 1525 खां 1658 ईस्वीअ ताईं 3 मुस्लमान रियासतनि उस्मानी, सफ़वी ऐं मुग़ल जे वधि में वधि पखेड़। अकबर सिंध खे पंहिंजी सल्तनत में उन डप खां मिलायो त मतां सफ़वी उन ते कब्ज़ो करे वठनि। उहो ई कारण हो जो जेतोणीकि जानी बेग ऐं गाज़ी बेग तुरखाननि खे नाले में त सिंध जो हाकिम बणायो वियो, पर खेनि कॾहिं बि ठटे में मुक़ररु न कयो वियो। घणो करे साॻियो ई कारण हो जंहिं हेठि मिर्ज़ा ईसा तुरखान ॿिए खे ठटे में मुक़ररु कयो वियो, पर 18 ॾींहंनि खां पोइ खेसि बदिली कयो वियो। मुग़लनि जा सेवण में गवर्नर। बखर खां बि अॻे घणे भाङे सेवण सरकार ते तरह जे क़बीलनि कब्ज़ो करे वरितो हो ऐं उन्हनि समूरनि क़बीलनि कलोड़नि खां सवाइ सरकारी तरह मुग़लनि जा कारिंदा थी कमु कयो ऐं थोरो घणो ॾुन पे भरियाऊं। मुग़लनि जा ठटे में गवर्नर 1591 ऐं 1738 ईस्वीअ जे विच ते सिंध जा मुग़ल या तुरखान गवर्नर 60 थिया, जंहिंजो सरासरी मुदो 2.5 सालनि खां बि घटि बीहे थो। उन थोरे मुदे ऐं बेयकीनीअ सरकार लाइ साॻिया बखर ऐं सेवण वारा मसइला पैदा कया। मुग़लनि जे सूबाई इंतिज़ाम जी मुख्य उणाई उहा हुई त हुमायूं जी शेरशाह हथां शिकस्त खां पोइ उन्हनि मक़ामी मुस्लमाननि मथां भरोसो करणु छॾे ॾिनो हो ऐं मुग़लनि खे मनसबदार वग़ैरह करे थे मोकिलियाऊं। मुग़लनि पारां ज़िम्मेवारी मिलण लाइ अहल उहो हो जेको रंग जो अछो भूरो हुजे, ईरानियुनि ऐं विच एशियायुनि वांगुरु, ॾखिण एशिया खां ॿाहिरि ॼाओ हुजे ऐं का ॾेही मुस्लमान माई परिणियल न हुजे। ॾेही ॿोलियुनि जी ॼाण हुजणु ज़रूरी न सम्झो वेंदो हो। नतीजो उहो थियो त असुल हितां जा मुस्लमान पाण खे कंहिं न कंहिं ॿिए मुस्लमान मुल्क मां लॾे आयल ज़ाहिर करण जी कोशिशि करणु लॻा। जेके नवां आया तन हितां जे भूरे रंग वारनि मायुनि सां शादियूं कयूं त जीअं संदन ॿार मुग़लनि जे उहिदनि लाइ अहल थी सघनि ऐं उन सां ईरान ऐं विच एशिया खां लगातार थींदड़ लॾ पलाण खे वेतर हथी मिली। उन खां बि वधीक अकबर जे उन फ़ैसिले ते कंहिं मनसबदार जे मरण ते उन जी मनकूला तोड़े ग़ैर मनकूला मिल्कियत संदसि हरम समेत सरकार जे कब्ज़े में हली वेंदी। मनसबदारनि खे घण ख़र्चाऊ बणाए छॾियो, जन उन खां पोइ महल न ॾिया, पर पंहिंजे जीअरे ई पंहिंजी आख़िरी आरामगाह लाइ शानदार मक़बरा जोड़ाए छॾियाऊं। उन्हनि समूरनि अंसरनि जे करे कुड़मी बनियूं छॾे भॼी विया। जन बनियूं आबाद कयूं पिए तन खे मनसबदार खे संदसि पंहिंजे ख़र्चप खे ऐं मर्कज़ी ख़ज़ाने ॾांहुं बंधाण रखियल रक़म मोकिलण लाइ तमामु वॾा टैक्स भरे ॾियणा थिए पिया। उन क़िस्म जी अंधधुंध सरकार जे नतीजे में विगोड़ी हालतूं पैदा थियूं, जन बाबति ॼाण हेठियनि पैराग्राफनि में ॾिजे थी। मक़ामी समन जो राज ऐं बलोच कबीला गॾु थी उथी खड़ा थिया ऐं अरगूननि ऐं तुरखाननि सां घरू वेड़ सिंध जे अकबर हथां फतेह थियण ताईं हलंदी रही। उन्हनि विच में रेजाणी सिरिश्तो उजड़णु शुरू थी वियो। 1634 ईस्वीअ में यूसुफ मीरक शाहजहान ॾांहुं 800 सिफ़नि जो हिकु ख़त लिखियो, जंहिंमें मुग़लनि जे गवर्नरनि जी वियल क़िस्म जी इंतिज़ाम, वाहन जे सिरिश्ते ते ध्यानु न ॾियणु ऐं समन ऐं ॿियनि ज़ातियुनि जी बग़ावत जो पहिराइतो अहवाल ॾिनाई। घरू वेड़ नमूने जी बग़ावत अरगूननि जे ॾींहंनि जे मुंड में ई शुरू थी वई हुई ऐं शाहजहान जे ॾींहंनि ताईं हलंदी रही ऐं उन जो अहवाल बेगलार नामे, तुरखान नामे, ताहिरी ऐं ईस्ट इंडिया कंपनीअ जे रिकॉर्डनि
एडिट फोस्टर में मिले थो, जंहिंजो 1635 खां 1662 ईस्वीअ जे विच ते ठटे में कारखानो हो। विर्थिंगटन, मैनरिक, मनोची ऐं हैमिल्टन नाले यूरोपी घोमड़ाउनि पारां ॾिनल अहवाल ऐं औरंगज़ेब पारां मुल्तान जो गवर्नर हुजण दौरान पंहिंजे पीउ ॾांहुं लिखियल ख़त रुकात आलमगीर ऐं मुकात आलमगीर उन जी तस्दीक कनि था। अहिड़ियुनि विगोड़ी हालतुनि हलंदे सिंध में रेजाणी सिरिश्तो बिना उजड़ी खंडर बणिजी वियो। मीरक चवे थो त गवर्नरनि, मनसबदारनि ऐं बादशाह पारां बनियूं माणींदड़नि मंझां घणा रेजाणी ज़राअत खां कोरा अणॼाण हुआ ऐं वाह लटियल पिया रहिया। बाग़ी कबीला ऊंड बणिजी विया ऐं जन माण्हुनि ॿनियुनि में आबादी थिए कई उन्हनि खे फुरण लॻा। पेरायतनि अहवालनि मां लॻे थो त घटि में घटि अधु आबादी बाग़ी थी वई। उहे माल धाण ऐं चारण खे वञी लॻा, पाण रहतूं ॾियण खां खुतो जवाबु ॾेई उन्हनि ते हमला करण लॻा जन आबादी कई पिए ऐं टैक्स भरिया पिए। टैक्स रुगो तलवार जे ज़ोर ते पिए उगड़िया। वाहन मंझां घणनि जी खाटी न थी ऐं उहे लटिजी विया। केतिरियूं ई भलियूं बनियूं वीरान थी वयूं। रेजाणी एराज़ी घटिजी वञण करे खाधे जी पैदावार घटिजी वई ऐं साॻियो हाल आबादीअ जो बि थियो। ॾुकारी हालतूं एॾियूं ओगरियूं थी वयूं जो घटि में घटि कुझु मौक़िया अहिड़ा आया जो माण्हू माण्हूअ जो मांस खाइण लॻा। 1662 ईस्वीअ ताईं सिंध जे रेजाणीअ हेठि एराज़ी तोणी आबादी पक सां घटिजी 1522 ईस्वीअ जे भेट में अध खां बि घटि वञी बचियूं हूंदियूं। ठटे सरकार मां मरकज़ी ख़ज़ाने खे थींदड़ आमदनी 1665 ईस्वीअ में 1600 ईस्वीअ वारीअ जो 20% हुई। जीअं आईने अकबरी ऐं बर्नियर अंग अखर ॾिना आहिनि। 1662 ईस्वीअ खां पोइ जो को रिकॉर्ड कोन थो मिले ऐं विगोड़ी हालतूं एतिरियूं वधी वयूं जो मुग़लनि जी मुल्तान में गवर्नर जेके अॻिते हली सुल्तान बहादुर शाह हिकु थियो, हिकिड़े मक़ामी कबीले पंवर ज़ात जो जे सरबराह खे हाणोकि दादू ज़िले जे उत्तरीय भाङे ऐं लाड़काणे ज़िले जे ॾाखिणीअ भाङे लाइ मौरूसी सरकारी गवर्नर थी कमु करण लाइ क़बूलु कयो। हीउ बंदोबस्तु केतिरा ई साल हलियो ऐं उन्हनि खे दीनी ऐं दुनियावी अॾावतूं ऐं शिकारपुर नाले राजधानी शहर अॾण जो वक़्तु मिली वियो। पछाड़ीअ में को घणो ज़ोर लाइण बिना ई कलोड़नि हटाए छॾियुनि, जेके एॾा सगारा थी विया हुआ जो शाही लश्कर खे दादू ज़िले में शिकस्त ॾिनी हुआऊं ऐं मुल्तान जे गवर्नर खे मजबूर थी खेनि पंवरनि जी जाइ ते मौरूसी सरकारी गवर्नर मञणो पियो हो। लॻे थो त पंवर कबीले खे सूमरन या समन कंहिं नंढी छाड़ ते आणे विहारियो हो, जेका सिंधू दरिया मां राधण खां टलटीअ ताईं सूमरन जे दौर जे पछाड़ीअ या समन जे दौर जे अगाड़ीअ धारे निकिती हुई। उहा छाड़ 16वीं सदीअ ताईं सुकी वई ऐं पंवरनि खे समन उतां उथारे उलहंदे नारे जे ॾखिणे भाङे जे ॿिन्ही पासनि सां दादू, जोही ऐं सेवण तालकनि में विहारियो। 17वीं सदीअ जे पोयाड़ीअ धारे मक़ामी गवर्नर या सूबेदार तौरु क़बूल थियण खां पोइ कंबर ऐं ख़ैरपुर नाथन शाह तालकनि में पिणु बनियूं कब्ज़े कयाऊं। कंबर ऐं वारह तालकनि में पंवरकी नाले वाह हो, जेको 1931 ईस्वीअ ताईं वियो। ख़ैरपुर नाथन शाह तालके में ॻाढ़ी नाले शहर पिणु वसायाऊं। कलोड़नि उन्हनि ॿिन्ही तालकनि वारियूं मिल्कियतूं फुरे वरितियूं। नक्शो नंबर 57। 1541 खां 1543 ईस्वी हुमायूं जो सिंध में रुलण। हुमायूं जी सिंध में हल हला। 1540 लाहौर मां सिंध ॾांहुं वञण जो फ़ैसिलो कयाई। डिसंबर 1540 जो पछाड़ को हफ़्तो उच पहुतो। जनवरी 1541 जी शुरूआति उच ऐं सिंध जे विच वारो गारा टपियो। 26/1/1541 रोहिड़ीअ जे ॿाहिरां पहुतो। 20/7/1541 बखर छॾे पाट ऐं सेवण ॾांहुं हलियो। 29/8/1541 पाट में हुमेरा बेगम सां लाऊं लधाई। 2/9/1541 पाट छॾियाई। 6/11/1541 सेविस्तान सेवण ते कड़ो चाढ़णु शुरू कयाई। 4/3/1542 सेविस्तान तां कड़ो लाथाई ऐं बखर ॾांहुं हलियो। 7/5/1542 बखर मां उच लाइ निकितो। 28/6/1542 उच छॾे राजस्थान में मालदीव जे इलाइक़नि ॾांहुं हलियो। 29/6/1542
देरावर दिलावर पहुतो। जुलाई 1542 जो विच वासलपुर में तरसियो। 13/8/1542 पतौदी ऐं कटे जो दी मां लंघे जैसलमेर पहुतो। 22/8/1542 कोरे मयाजार ऐं नई छोर खां थींदो अमरकोट पहुतो। 11/10/1542 अमरकोट मां जून लाइ निकितो। 14/10/1542 अमरकोट खां 24 मेलनि ते पहुतो। 15/10/1542 अकबर आज़म अमरकोट में ॼाओ। 18/12/1542 हमीदा बेगम जूण लाइ निकिती। 26/12/1542 हमीदा बेगम जूण पहुती। 12/4/1543 बहराम खान जूण पहुतो। 11/7/1543 मिर्ज़ा शाह हसन अरगुन सां ठाव करण खां पोइ जूण वेझो ॿेड़ियुनि वारी पुल टपियो ऐं नेरून, आमिरी, लकी, सेवण, गंदावा, सणी मोलालक ऐं मुंगोचो खां थींदो मस्तोंग हलियो वियो। 16/10/1543 मस्तोंग खां शाल कोइटा ऐं चमन रस्ते कंधार ऐं ईरान ॾांहुं हलियो वियो। आख़िरी बर्फ़ानी जुग हलंदे पाणीअ जा वहकरा ऐं सिंधूअ में पाणी घणो घटि थी विया ऐं वाह भरिजी न थी विया। रिज़ाणी सिंधूअ जे छर सां ॿुॾंदड़ हेठि एराज़ी जेतोणीकि घटिजी वई, पर खाधो उपाईंदड़ ज़रियनि में ॿियनि खां सुठी हुजण वारी अहमियत माणियाई। साॻी तरह सां कोहिस्तान ऐं काछे में काजा एराज़ी मींहं जे पाणीअ सां ॿुॾंदड़ खाधो ऐं गाह उपाईंदड़ ॿी एराज़ी बणिजी वई। अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि वाहन जे कम करण, सिंधूअ जी निराली चलत ऐं वाहन जा मुंहं लटिजी वञण खां अणॼाण हुजण करे रेजाणीअ ते ध्यानु ई न ॾिनो। उन ई अरसे दौरान को नऊं वाव न खोटरायो वियो। मीरक ॿुधाए थो त जोही तालुके में जाम निज़ामुद्दीन जे ॾींहंनि में गाज ऐं ॿियनि नयुनि ते 1.5 सदी अॻु अॾियल सावा नाले में पियल घारो न ॿधो वियो, जेतोणीकि को विचोले सिंध जे गवर्नर जे हेडक्वार्टर सेवण खां को घणो परे न हो। जन बनियुनि खे पाणी ॾियणो हूंदो हो। तन जी संवत खां हेठि वहंदड़ वाहन ते हुरला जुटंदा हुआ। हुन खां सवाइ 15 खां 20 फुट उन्हनि पकनि तोड़े कचनि खूहनि ते पिणु नार चाढ़े उन्हनि मां पाणी छिके रेजाणीअ लाइ कमु आंदो वेंदो हो। उहो बनीअ खे पाणी ॾियण जो छुही तरीक़ो सॾिबो हो। फसल साॻिया उहे ई पे थिया जेके समन जे दौर में थींदा हुआ। मिसाल तौर चांवर उत्तर ओलहंदे सिंध में वेंदे सेवण जे ओसे पासे ताईं ऐं कोटली बैराज वारनि इलाइक़नि में थींदा हुआ। ख़ुश्क पोखूं जहिड़ो बाजरी, जुअर, फुटियूं ऐं कमंद पाणी खजण वारनि इलाइक़नि में थींदियूं हुयूं ऐं कणिक, जव, तेली बिज, मटर ऐं चौरा कचे वारनि इलाइक़नि में थींदा हुआ। काछे जी बारानी मीहाणी इलाइक़नि में जुअर ऐं थर में रुगो बाजरी थींदी हुई। कचे वारनि इलाइक़नि में सियारे में कणिक, जव ऐं तेली बिज थींदा हुआ ऐं हेकड़ ॿेकड़ सावणीअ में जुअर ऐं बाजरी थींदियूं हुयूं। मकई पोइ आई, पोर्चुगेज़नि अमेरिका मां आंदी। पोर्चुगेज़नि तमाक, पपीतो, जैतून, अनन्नास, खाजा ऐं लाहौरी गजर ॾखण अमेरिका मां, बोही मुंग मुंगेरा अफ्रीका मां, ॻाढ़ा मिर्च बरनामो बोको मां ऐं लिची ऐं मिठी नारंगी चीन मां पिणु ॾखण एशिया में आंदा। उहे सिंध में कॾहिं आया सननि जी ॼाण नाहे, पर तमाक, मकई ऐं ॻाढ़ा मिर्च पक सां अवाइली ॾींहंनि में ई अची विया हूंदा। तमाक छिकण जा ॾाढा सुहिणा सिंगारियल हुका 1665 खां 1700 ईस्वी दौर जा ख़ुदाबाद ज़िले दादूअ मां लधा आहिनि। मिठियूं नारंगियूं ॾखण एशिया में अॻे ई ॼातल सुञातल हुयूं, पर थी सघे थो वधीक के नयूं जिन्सूं आयूं हुजनि। सिंध पाणीअ में थींदड़ कुदरती ॿूटनि जा मेवा ऐं पाड़ूं जहिड़ो बेह, कुम, लोढ़, नप ऐं पबण खाई मज़ा पे कया। ॿूरी पन जे क़िस्म ॾेर जे पाड़ुनि मां निकिरंदी हुई। वौण जेके सिंध में सूमरनि ऐं समन जे दौर में जाम थींदा हुआ, वाहन खे ध्यानु न मिलण करे घटिजी विया। तंहिं हूंदे बि हिकु अहम फ़सुलु हुआ। वौण गुजरात में थींदा हुआ ऐं उतां कपह कच्छ रस्ते सिंध में अची ठटे जे 2000 अडाणनि में कमु ईंदी हुई, जीअं मेनरक ॾिठो। वौण 2 क़िस्मनि जा थींदा हुआ, नेरी नए साल नवां ऐं नुराड़ी सॼो साल हलंदड़ वण।
सॼो साल हलंदड़ या 12 वण तमामु ड्रिघा हूंदा हुआ ऐं नंढनि नंढनि नांगनि सां भरिया पिया हूंदा हुआ। जीअं मासूमीअ में आयो आहे, फुटियूं चूंडण खां पहिरियां वणनि खे धूणो ॾेई नांग छाणा पवंदा हुआ। केतिरनि ई क़िस्मनि जा गिदरा, हिंदाणा, छांहा ऐं वलियुनि वारियूं भाॼियूं, कद्दू, तूरी, वंगो वग़ैरह मींहाणी ऐं कचे वारनि इलाइक़नि में वट ते थींदा हुआ। ओज कपिड़नि उणण जा मर्कज़ ठठो, नसरपुर, सेवण, दरबेलो, कंडियारो, गंबट, सखर ऐं बखर हुआ। आख़िरी बर्फ़ानी जुग जे आंदल सोकाड़े जे करे ओज जे कारोबार सां कतण खां वठी उणण छुरण ऐं विकिणण ताईं लाॻापियल मेमुण ऐं खतरी कोठाईंदड़ माण्हुनि जो हिकु वॾो अंग कपह ऐं अन मां ठहंदड़ शयुनि जे पुठियां कच्छ, काठियावाड़, गुजरात, बुरहानपुर ऐं ॿियनि जायुनि ॾांहुं हलियो वियो। वोणनि, तमाक, कमंद ऐं आफ़ीम खां पोइ पंजूं वॾो सनअती फ़सुल नीर हो। पोर्चुगेज़नि नीर खे वेस्ट इंडीज़ पहुचायो। 1650 ईस्वीअ ताईं उहो मुल्क इंग्लैंड ॾांहुं नीर मोकिलींदड़ वॾे में वॾो मुल्क बणिजी वियो ऐं सिंध में नीर जी पोख खे बुंजो अची वियो। विचोली सिंध यानी सेवण सरकार नीर जी पैदावार जो गढ़ हुई। नीर जी पैदावार बिन बंदि तॾहिं थी जॾहिं 1930 ईस्वीअ धारे बेसफ BASF उन खे कीमियाई तरकीब ॾिनी ऐं कारोबारी सतह ते सस्तनि अघनि ते ठाहियो। आफ़ीम हंधे माॻे पोखिबो हो। पन, गांजो, फोक भरबा हुआ। ॿिज, खसखस या पुस्त जी कण घोटे या काड़े थाधल में कमु आंदो वेंदो हो ऐं ॾोॾीअ मां आफ़ीम कढियो वेंदो हो। कमंद अलाए कॾहिं कर काइबो पे आयो। सिंध में वाहन, वहंदड़नि, अॾुनि ऐं कसियुनि वग़ैरह जे पासनि सां नोड़ियूं ऐं रसा वठण लाइ कमु ईंदड़ कुदरती मवाद पाण मुरादू फुटंदा हुआ। उन्हनि मंझां सर जा मुंज ऐं केतिरियूं ई ॿियूं शयूं आम हुयूं। माल धाण ऐं चाढ़ण वारो कमु ज़रायत खां बि अॻु खां हलंदो पियो आयो। ज़रायत माल खे चाढ़ण लाइ गाह, अन्न ऐं तेल मौजूदु करे ॾिना ऐं माल जो खीर वरी साफ़ सुथरे मखण ऐं गिह में तब्दील थींदो हो। मखण में खट हूंदी हुई, तंहिं करे विकिणण महिल जेतिरा भेरा हथ मटाईंदो हो तोर जी 32 पती कटिबी हुई। जानवरनि जा हॾा, खलूं, उन ऐं ॾास अहम वापारी इस्म हूंदा हुआ। उन ऐं ॾास मां कंबल ऐं खथा ठहंदा हुआ जेके जिस्म खे वेड़े सीअ खां बचाव लाइ कमु आंदा वेंदा हुआ। सिंध में मींहाणी ज़राअत जो मईशत में तमामु थोरो हिसो हो। उन ते कोहिस्तान में जुअर ऐं थर में बाजरी थींदी हुई। कॾहिं कॾहिं मक़बूल तेली बिज तिर पिणु पोखिबा हुआ। सिंध जी आबादी पक सां घटिजी मीरख जे अचण 1634 ईस्वीअ ताईं 10 लख खनि वञी बची हूंदी ऐं अॻिला 40 साल बि पक सां उते ई बीठल रही हूंदी। 19 सदीअ जे पछाड़ीअ वारे चौथे में ॾेही कबीला सगारा थिया ऐं वाहन जो बंदोबस्तु पाण हलाइण लॻा। उन्हनि सालनि में आबादी पक सां 50% खां वधी हूंदी ऐं 1700 ईस्वीअ ताईं 15 लखनि ताईं पहुची वई हूंदी। नक्शो नंबर 58 1555 ईस्वी सिंध भाङा थी अरगूननि ऐं तुरखाननि विराहे खईं। 16हीं सदी पोर्चुगेज़नि जे ॾखिण एशिया में कारोबार जो चोट हो। 17हीं सदीअ जे मुंड खां पोर्चुगेज़नि जो कारोबार ऐं ताक़त ढुरकण लॻा ऐं नयुनि यूरोपी ताक़तुनि, डिचनि, हालैंड जा जर्मन, अंग्रेज़नि ऐं फ्रांसीसियुनि कारोबार वधायो ऐं गॾोगॾु मुग़लनि जी दरबार में हलंदी पुॼंदी बि पोर्चुगेज़ सिंध जी मक़ामी सरकारी अमलदारनि सां सुठा लाॻापा अकबर पारां सिंध खे 1591 ईस्वीअ में फ़तह करण लाइ पोइ बि रखियो आया। ॿिनि सदियुनि 1500 खां 1700 ईस्वीअ दौरान सिंध में परॾेह मां धातु घुराया वेंदा हुआ, ख़ासि करे चांदी। हिकिड़ो बि ॿाहिरि वेंदड़ सामूंडी जहाज़ कंहिं मक़ामीअ जी मिल्कियत न हो। यूरोपियन जी हिकु हटी हुई। सिंध जो परॾेह वेंदड़ माल घणे भाङे ओज कपिड़ो हुई। चांदी ऐं सोन सदाई खां ॾखिण एशिया में परॾेह मां ईंदड़ वॾा इस्म हुआ। घणो करे हड़प्पा युग खां वठी कुड़मी तबिको पंहिंजी आमदनी गहन जे रूप में क़ीमती धातुनि में मटाए छॾींदो हो जेके उन्हनि जूं औरतूं हर वक़्तु पायूं वतंदियूं हुयूं। उहे महल पे तकड़ में गिरवी रखण या विकिणी घुर्ज पूरे करण जो कमु पिणु ॾींदा हुआ। पुठी सदीअ जे पोएं अध जी ॻाल्हि आहे जॾहिं चांदी परॾे ओमान जी मोकल ॾिनी वई
ऐं उहा गहन वारी धातुअ वारी पंहिंजी मुनफ़रिद हैसियत विञाए वेठी, उन खां वठी हाणे उहा सनअती धातु आहे। सरकार घणो करे दबाव हेठि या ग़लति सलाह ते 1950 ईस्वीअ खां पोइ उहा परॾे उमाण जी मोकल ॾिनी ऐं उन खां वठी उन जी क़ीमत सौणी वधी वई आहे। लाड़ी बंदर ते 1613 ईस्वीअ में पोर्चुगेज़नि जो कब्ज़ो हो, तॾहिं अंग्रेज़नि उते कारखानो हणण जी कोशिशि कई ऐं उन्हनि ते एतिराज़ वारींदे छॾे हलियो वञण जो धड़को ॾिनो। गवर्नर ॾुखी सूरत हाल में अची फाथो, छो त खेसि बादशाह खे उतां उगड़ंदड़ कस्टम ड्यूटीअ मां पतीअ तौरु हिकु ॿंधाइण रक़म ॾियणी हूंदी हुई ऐं पोर्चुगेज़ मुख्य टैक्स भरींदड़ हुआ। 1656 ईस्वीअ में मनोची लाड़ी बंदर ते पोर्चुगेज़नि जो हिकु गिरजा घर ॾिठो। साल 1500 ईस्वीअ खां अॻी सदियुनि में अरबनि ऐं ईरानी यहूदियुनि समेत 1228 ईस्वीअ ताईं जी पूरी ॾखिण एशिया में मोज़म्बिक खां मलाका जे ॻिची समुंड ताईं समुंड रस्ते थींदड़ कारोबार में सरसीअ वारी हैसियत हूंदी हुई। घणे भाङे घाटनि ते संदन वसंदियूं हूंदियूं हुयूं ऐं संदन कारोबार मक़ामी अख़्तियारनि लाइ एॾो त घणो मुलायतो हूंदो हो जो हर हंधि आजियां थींदी हुअनि ऐं ख़ासि रियायतूं मिलंदियूं हुअनि। पोर्चुगेज़नि उन्हनि मुस्लमान कारोबारियुनि खे उन्हनि जी हिंदी वॾे समुंड में सरसीअ वारनि जायुनि तां नेकाली ॾेई छॾी। वापारी वखरनि में सदाई वांगुरु मसाला बि शामिलु हुआ, जंहिंजो पेगोल्टीअ पारां वणजारनि लाइ ठाहियल चौपड़ीअ मुताबिक़ 14हीं सदीअ में मतिलबु नशेदार बूटियूं, रंग, अतर, लेप, मलमूं, सिंगार जो सामान, खाधे जा महांगा इस्म, 11 क़िस्म खंड जा, केतिरा ई मेण, खौर, थंभण, सुराणियूं, गरम मसाला, वेगर शयूं सानण लाइ कमु ईंदड़ मादा, कारा मिर्च, ॻाढ़ी अछी ऐं कारे रंग में ॻाढ़ा मिर्च ऐं दालचीनी वग़ैरह मिलाए 288 वखर हूंदो हो। लाहिरी बंदर देबुल जे तबाह थियण खां पोइ ऐं घणो करे सिंधु दरिया जे वहकिरे में फेरो अचण करे 1228 ऐं 1333 ईस्वीअ जे विच ते ठहियो। बंदर जो दरिया ते हुजणु ग़ैर मौज़ून हो ऐं माॻ थी सघे थो केतिरा ई भेरा मटियो हुजे। सिंध जो पोर्चुगेज़नि सां हलंदड़ परॾेही वापारु रुॻो सिंध जे माल ते ॿधलु न हो, पर उन में पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं अफ़गानिस्तान जो माल बि शामिलु हो। उन में कश्मीर मां शराब, नशेदार बूटियूं ऐं काठ, सिंध ऐं पंजाब मां कणिक, कैलिको, कलकत्ते में ठहंदड़ सोटी कपिड़ो, हिरख, बाफ़्तो ऐं आफ़ीम, सिंध मां लूणु, चांवर ऐं नीर ऐं अफ़गानिस्तान मां आफ़ीम शामिलु हुआ। सिंध ईरान ऐं अरबस्तान ॾांहुं खंडु पिणु मोकिलींदी हुई। परॾेह मां सिंध में ऐं अॻिते उतर ॾांहुं टपी वेंदड़ माल ऐं चांदी, सोन, धातुनि मां ठहियल सामान, काओ, शीशो, चीनीअ जा थांव, घोड़ा ऐं मसाला शामिलु हुआ। जीअं त रेजाणीअ सां वॾा हाञा थिया हुआ, सो फुटियुनि जी उपत घटिजी वई। 1550 ईस्वीअ खां अॻिते सिंध ओज कपिड़ो उणण सां लाॻापियल बिरादरीअ खे सिंध मां ॾखिण एशिया जे ॿियनि भाङनि ॾांहुं लॾे वेंदे ॾिठो, पर तंहिं हूंदे बि चङो भलो अंगु सिंध में ई रहियो ऐं सोटी ओज जो कारोबार कंदा आया। वॾे मज़े जी ॻाल्हि त सिंध मां लॾे वञण वारा उहे मेमुण सिंधी ॿोलीअ मेमुणी कोठजंदड़ खे लॻभॻि 400 सालनि ताईं पंहिंजी मादिरी ॿोली करे सांढींदा आया। उहे पाण खे ठटे सरकार ऐं हाला परगि॒णो जो सॾाइनि था। उन ॾींहंनि में ठटे जो मतिलबु हो लाड़ सिंध ऐं हाला परगि॒णे जो मतिलबु हो विचोली सिंध। नक्शो नंबर 59। 1605 ईस्वी ॾखिण एशिया अकबर जे मरण महल। नक्शो नंबर 60। 1605 ईस्वी ढल आबियानू कथण जा मुख़्तलिफ़ सिस्टम आईने अकबरी मुताबिक़। नक्शो नंबर 61। 1608 खां 1700 ईस्वी सिंध जो इंतिज़ामी नक्शो। 17वीं सदीअ में इंतिज़ामी परगि॒णा साॻिया 16वीं सदीअ वारा हुआ, सवाइ उन जे त 1608 ईस्वीअ में गाहा ऐं बाग़बान परगि॒णा बखर सरकार मां छिनी सेवण सरकार में मिलाया विया। नक्शो नंबर 62।
1658 ईस्वी ॾखिण एशिया शाहजहान खां तख़्त फुरजण महिल। 1707 ईस्वीअ में यूरोपी वसंदियूं ब्रिटिश बे, डेनिश डाल, डिच डो, फ्रेंच फे, पोर्चुगेज़ पे।